बुजुर्ग पैरी हेलो गाइस अस्सलाम वालेकुम उम्मीद करा तो ठीक ठाक है खैर सां था जो व्लॉग कयूं था शुरू जी दोस्तों हीअं रेडी थी करे वञा पियो जुमे नमाज़ ते अॼु आहे 16 रोज़ो आहे माशाअल्लाह रमज़ान भी गुज़रे पियो खैरन सां ऐं मौसम भी माशाअल्लाह राति जो सुठी हूंदी आहे ॾींहं जो एतिरी गर्मी कोन हूंदी आहे काड़ो हूंदो आहे पर मौसम माशाअल्लाह सुठी हूंदी आहे फिर हलूं था नमाज़ पढ़ूं था उनखां बाद कंटिन्यू कंदासीं व्लॉग खे नमाज़ जो टाइम थियण वारो आहे जी दोस्तों नमाज़ पढ़ी वरिती आहे हाणे हलूं था घर काड़ो जाम लॻो पियो आहे वो मौसम सही है शाम जो भी मौसम सही होंगे एतरी गर्मी छा कोन हूंदी आहे काड़ो हूंदो आहे ऐं राति जो मौसम ज़बरदस्त वी भी मौसम होंदो आहे माशाअल्लाह त हाणे हलूं था घर थोरो आराम करूं था रियान वारा भी ईंदा प्रोग्राम जा वीडियोज़ भी ठाहिणा आहिनि फनी अगरि असांजे चैनल ते बि ॾिसो पिया बेरोज़गार गैंग जे नाले सां उनखे फॉलो ज़रूरु कजो ऐं टिकटॉक ते बि असांजो अकाउंट ई आहे बेरोज़गार गैंग जे नाले सां शाहजहान जमल जे नाले सां ऐं यूट्यूब ते बि मुंहिंजो चैनल आहे शाहजहान जमल जे नाले सां उते ज़रूरु सब्सक्राइब कजो इंशाल्लाह हाणे हलूं था थोड़ी देर घर आराम कयूं था आवा इहो आयो बाबा खे हथ ॾेखारण शादी जो पुछी पे हिन हथ आयो ना बाबा जो की त ॿुधायां तव्हांखे हथनि जो हाणे हाणे छा बाबा हाणे छा ॾिसजे हिन जो बाबा हाणे ॾियो कंप ॼण बजन कन ॾिसजे हिन जा बाबा जो डायलॉग छा पहिरियों कलमो त ला ई ॾिस हथ वाह और ई भले पे वेड़ीस ई असल हथ केड़ा जी दोस्तों पार्क में भी थी आयासीं फनी वीडियोज़ भी ठाहे वरितोसीं त हाणे अची वियासीं रोज़ जो भी टाइम थियण वारो आहे हलूं था फैमिली सां गॾु विहूं था मोबाइल खे बि लॻायूं था चार्ज ते ऐं बाद में हलंदासीं वरी कंटिन्यू कंदासीं व्लॉग खे अॼु दोस्तनि बि सॾु कयो आहे कासम भाउ बि मैसेज कयो आहे वॉइस बि कई आहे गॾिजी करे मानी बि खाईंदासीं दोस्तनि सां गॾु उते बि हलंदासीं इंशाअल्लाह मगर इशा खां पोइ वेंदासीं नमाज़ वमाज़ पढ़ंदासीं तुरा बि पढ़ंदासीं बाद में वेंदासीं इंशाअल्लाह दोस्तों इशा जी नमाज़ पढ़ी वरिती आहे हाणे वञा पियो घर तुरा बि अॼु कोन पढ़ियूं आहिनि दोस्तनि दावत कई आहे अॼु त हलूं था दोस्तनि जी दावत ते तॾहिं था दोस्तनि सां मुलाक़ात कयूं था जाम ॾींहं थी विया आहिनि दोस्तनि सां मुलाक़ात बि कोन थी आहे इंशाअल्लाह अॼु हलूं था दोस्तनि सां मुलाक़ात बि कंदासीं हुननि जी दावत खाईंदासीं बिरयानी ठाराई आहे दोस्त अली छा तयारियूं हलंदियूं आहियूं हा मिड़ई अॼु असांजा दोस्त अली असद ख्वाजे जे तरफ़ां उनखे हुनजी का मन्नत हुई त कंहिं बि यारनि कुतनि खे मानी खाराइबी त उहा अॼु हुनजी मन्नत पूरी पियो करे त असां सभिनी अहिड़ा भाउ असांजा भाउ असां पर हुननि चयो त 11 कुता पर असां वटि हिकिड़ो कुतो जेको आहे न उहो 11 कुतनि जे बराबरि आहे कहिड़ो हो बसि हुनजो नालो कोन था वठूं सम्झण वारा सम्झी वञनि कैमरा पाणे हुन ते फोकस कंदी ऐं आदिल खे कैमरा में जल्दी फोकस करे हेलो किले बोल दो कदम कदम तव्हीं छा चवणु चाहींदा कदम जेको चवणो हो अली चई छॾियो बस अली जी वञो अली असद तूं छा चवंदे वरी महिरबानी दोस्तनि जी जेकी सभु दुआ आहे न तुंहिंजी महिरबानी अॼु असांजी दावत तो कई आहे मामा वाह बस चवंदा आहिनि न दाणे दाणे लिखल आहे खाइण वारे जो नालो आहे पर असीं चवंदा हिकिड़े माण्हू जो नालो लिखल कोन्हे उहो ज़ोरी को लिखराए हाणे बि मर्ज़ी आहे ॾाढा इहे न को यार नालो वठो मज़ो अचे यार वठण माना ई सम्झ वरी गुचारा कोन्हे ॾो करे छॾियो इन करे असीं इहो ॾो कोन था कयूं हल असने तूं छा चवणु चाहींदे माशाअल्लाह जेके अल्लाह रखे जेके अल्लाह रखे उनके केर चखे हाल आती आकिब भाई क्या हाल है ठीक ठाक क्या बोलना चाहेंगे आज की दावत के बारे में बात वही है कि दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम मैं स्पेशल पंजाब से आया हूँ पंजाब से आके भाई आए हैं कतरों में था तो यहाँ मुझे मिला सिंध में कैसे लगा आने अल्हम्दुलिल्लाह मजा है नहीं यस बहुत पीछे बुजुर्ग पैरी अमित पाणी कर नो तू पंजो कर जाकड़े टाइप है ड पूरा ही है दिस अवेश के दे अबे से लो समझ कुर्सी यार बली होती द्वार में लगा है वो अल्लाह ती चलो चाय खाई हंसने के चाय खाई